मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। सिंध हुकूमत सिंध में यूनिवर्सिटियूं ठाहिण जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। यकीनन सिंध में यूनिवर्सिटियुनि जी वरी ज़रूरत आहे। सिंध में एजुकेशन न हुजण बराबरि आहे। उन करे सिंध हुकूमत खे शदीद ॻणती आहे त सिंध में यूनिवर्सिटियूं ठहणु खपनि, घणियूं ठहणु खपनि, वॾे पैमाने ते ठहणु खपनि। प्राइमरीअ खां वठी यूनिवर्सिटी ताईं तइलीम जी वॾी गुरबत आहे सिंध में, ऐं पीपल्स पार्टीअ खे यकीनन उन्हनि जी वॾी फ़िकिर आहे, अवामी हुकूमत आहे। सिंध में यूनिवर्सिटियूं ठाहे पई, नुसरत भुट्टो साहिबा जे नाले सां यूनिवर्सिटी ठही आहे, शिकारपुर में शेख हयात साहिब जे नाले सां यूनिवर्सिटी ठही आहे, ऐं ईअं ई ॼामशोरे में वफ़ाक़ जे तहत हलंदड़ इदारो सेंटर ऑफ एक्सीलेंस खे बि यूनिवर्सिटीअ जो दर्जो ॾिनो वियो आहे। बिल पास थी चुको आहे। अल्लाह बख़्श सूमरो साहिब जे नाले सां अल्लाह बख़्श सूमरो यूनिवर्सिटी ऑफ आर्ट जो बिल पास थियो आहे। पर हिते वॾी हैरानगी जी ॻाल्हि आहे त इन सेंटर खे सेंटर ऑफ एक्सीलेंस जेको वफ़ाक़ जे इंतिज़ाम हेठि हली रहियो आहे 1974 एक्ट जे तहत, उन एक्ट जे तहत हलंदड़ वफ़ाक़ी इंतिज़ाम जे हेठि हलंदड़ सेंटर ऑफ एक्सीलेंस खे सिंध हुकूमत यूनिवर्सिटी जो दर्जो कीअं थी ॾेई सघे। इहा वॾी हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। हिते वॾियूं पेचीदगियूं आहिनि। इहो जेकॾहिं यूनिवर्सिटी जो बिल पास थी वियो आहे ऐं इनखे सिंध हुकूमत पंहिंजे इंतिज़ाम हेठि हलाए थी त यकीनन हिकिड़ो वॾो तनाज़ो खड़ो थींदो। सूबे ऐं वफ़ाक़ जे विच में हिकिड़ी ॿी नई वेड़ शुरू थींदी। उन करे सिंध हुकूमत जो जेको कानून वारो खातो आहे उन इनखे बग़ैर सोचे सम्झे कंहिं जांच जे ईअं ई पास करे छॾियो आहे बिल, ऐं उनखे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वियो आहे। यूनिवर्सिटी यकीनन ठहणु खपे, इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। पर एॾी वॾी तकड़ छो कई वई आहे? इन जे पोयां कहिड़ा हथ आहिनि? इन ते असां महिनत कई, असां जांच कई त एॾो वॾो फ़ैसिलो सिंध हुकूमत कीअं करे थी सघे। आया वज़ीर आला खे इन शइ जी ख़बर बि आहे या कान्हे? यूनिवर्सिटियूं हुजणु खपनि, पर यूनिवर्सिटियुनि में जेका अपॉइंटमेंट भर्ती जेका थिए पई, जेका शिकारपुर वारी यूनिवर्सिटी शेख हयात वारी में थी आहे, नुसरत भुट्टो साहिब वारी में थी आहे, उहे बि नातजुर्बेकार माण्हू आहिनि। हाणे जॾहिं नातजुर्बेकार पंहिंजी नवाज़ी जे तहत सिंध हुकूमत जेकॾहिं माण्हू रखे थी त पोइ अहिड़ी तइलीम जो फ़ाइदो कीअं मिलंदो सिंधी जे माण्हुनि खे, शागिर्दनि खे, नौजवाननि खे? उहे छा हासिलु करे सघंदा? वरी उन्हनि तइलीमी इदारनि ते वेठल, यूनिवर्सिटियुनि ते वेठल जेके कामोरा आहिनि, उहे वरी हेठि लूलनि लंगड़नि माण्हुनि खे, यानी जिन जो दिमाग़, इल्मु, तइलीम बिल्कुलु ख़ाली डिग्रियूं हुजनि, ऐं उन्हनि खे ॾोकड़नि ते किरोड़े रुपयनि जूं उहे सीटूं विकिणी ऐं इदारनि में खानापुरी कई वञे त उते कीअं तइलीम हली सघंदी, कीअं पलिजी सघे थी उहा तइलीम? उन करे सिंध हुकूमत खे इहो खपंदो हुयो त एक्सीलेंस जेको ॼामशोरे वारो सेंटर ऑफ एक्सीलेंस आहे उनखे यूनिवर्सिटी ठाहिण खां अवल उन जे लाइ हिकिड़ो बोर्ड ठाहियां। हायर एजुकेशन कमीशन तिर्ज़ ते हिकिड़ो सेंटर ऑफ एक्सीलेंस हिकिड़ो बोर्ड जोड़ियां। उन बोर्ड जे एक्ट जे तहत जेको आहे सो बिल पास करियां, हिकिड़ो कानून जोड़ियां। उन कानून जुड़ण खां पोइ सिंध जे यूनिवर्सिटियुनि में जेतिरा बि सेंटर्स ऑफ एक्सीलेंस आहिनि उहे सिंध हुकूमत जे इंतिज़ाम हेठि अची वञनि हा, ऐं पोइ आसानीअ सां उहो जेको आहे सो मामिलो सिंध हुकूमत जे इंतिज़ाम जे हेठि अचे हा। हाणे जॾहिं इहो बिल पास थियो आहे त उन खां पोइ इनखे जॾहिं यूनिवर्सिटी जो दर्जो ॾेई बोर्ड लॻाए वाइस चांसलर हिते रखंदा त यकीनन हिते हायर एजुकेशन कमीशन जेको वफ़ाक़ आहे उहो उन ते एतिराज़ वारींदो। इहो मामिलो वरी जेको आहे सो लटकिजी वेंदो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त इन सेंटर में जेके मुलाज़िम आहिनि उहे वफ़ाक़ जा मुलाज़िम आहिनि। उन ते जेको आहे सो हज़ारे सवे शागिर्द आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वेंदो। उते जेके किरोड़नि जी फंडिंग वफ़ाक़ करे थो पियो, हायर एजुकेशन कमीशन करे थी, उहा दाव ते लॻी वेंदी। इन सॼे सिस्टम खे, निज़ाम खे बग़ैर सोचे सम्झी ऐं कंहिं कामोरे जे चवण ते, जी मौजूद व्यूअर्स, हीअ जेकी सॼी गेम आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु कामोरे जे चवण ते कई पई वञे। हिकु रिटायर थींदड़ कामोरो भाई ख़ान शर हिते इन सेंटर ऑफ एक्सीलेंस जो डायरेक्टर आहे। उहो रिटायर थियणु पियो वञे। हू चाहे थो त मां रिटायर थियण खां अवल इन यूनिवर्सिटीअ जो, इन सेंटर खे जेको यूनिवर्सिटी जो दर्जो हासिलु थींदो, ऐं उनजो वाइस चांसलर थी वञा।
भाई ख़ान शर साहब ते संगीन इल्ज़ाम आहिनि, वॾा इल्ज़ाम आहिनि, नौकरियुनि खपाइण जा इल्ज़ाम आहिनि, सेंटर खे जेको आहे सो बर्बादी जे तरफ़ वठी वञण जा इल्ज़ाम आहिनि, आउट ऑफ टर्न प्रोमोशन जा इल्ज़ाम आहिनि, हुन ते मुख़्तलिफ़ इदारे खे नुक़सानु पहुचाइण जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको तकरारी माण्हू हुजे ऐं उहो तकरारी माण्हू हेॾे वॾे इदारे खे बर्बादु करणु पियो वञे, सिंध हुकूमत जे अखि में सुरमो पियो विझे, कानून जो जेको सलाहकार आहे मुर्तज़ा वहाब साहिबु, उनखे बि ख़बर कान्हे का त इहो कमु कीअं थी रहियो आहे, जॾहिं त इहा वॾी हैरान कुन ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत इन सॼे अमल खां जेको आहे सो बेख़बर आहे। ऐं इहा जेका बेख़बरी आहे, जेके अंग अखर जेके मूं वटि आहिनि, आउं सम्झां थो त इहो जेको आहे सो वफ़ाक़ जे तहत हलंदड़ इदारे जे जो कंट्रोल कीअं थी संभाले सघे सिंध हुकूमत। हीअ त हिकिड़े क़िस्म जी कब्ज़े जी ॻाल्हि आहे। बाबा ठीकु आहे, अरिड़हीं तरमीम जो जेको फ़ाइदो, अरिड़हीं तरमीम में हिकिड़ो अहिड़ो कमु हुयो पीपल्स पार्टीअ जो जंहिं हिन हिकु कम जे करे आउं चवंदो आहियां त पीपल्स पार्टी जा सभु गुनाह बख़्श करे सघजनि था। पर छा अरिड़हीं तरमीम जो फ़ाइदो, उनजो जेको समरात आहिनि, छा उहे आम माण्हुनि ताईं पहुता आहिनि या न, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। अरिड़हीं तरमीम खे आउं नेमत सम्झंदो आहियां। आउं सम्झंदो आहियां त अरिड़हीं तरमीम सिंध जी आज़ादु ख़ुदि जी तरमीम आहे। पर वॾे ॾुख जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अरिड़हीं तरमीम जा जेके समरात आहिनि, जेको उनजो इस्तेमालु आहे, उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी जेका क़यादत आहे उन पंहिंजे ज़ात ताईं महदूदु रखिया आहिनि। न त अरिड़हीं तरमीम उहा हुई जेका सिंध खे हिकु नई जीवत ॾिए हा। ख़ैर, पाण उन ते वरी ॻाल्हाईंदासीं। पर हीउ जेको सेंटर ऑफ एक्सीलेंस जो जेको बिल पास थियो आहे, जंहिंखे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वियो आहे, उनखे लख दफ़ा यूनिवर्सिटी बणायो वञे, पर ईअं बणाइण सां इदारनि जे अंदरि तज़ाद पैदा थींदो, वफ़ाक़ ऐं सूबे जे अंदरि हिकिड़ी नई वेड़ शुरू थींदी, जेका सिंध हुकूमत जे लाइ इंतिहाई नुक़सानकार हूंदी। हिकु करप्ट कामोरे जे करे सिंध हुकूमत खे इहो कमु न करणु खपे। आउं सम्झां थो त सिंध हुकूमत इन ते यकीनन गौर कंदी। असां अनक़रीब हायर एजुकेशन कमीशन जे चेयरमैन खां इंटरव्यू कंदासीं ऐं तव्हांखे इन खां बाख़बर रखंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।